दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, काबिल सद एहतराम ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बुजुर्गो, भाइरो, अवांजे हिन मदरसा उमर फारूक दुनिया बकाशा जे अंदर ख़त्मे क़ुरान जे मौके ते अज़ीम शान क़ुरान मुक़द्दस जी बाबरकत महफ़िल अल्लाह ताला जे मुक़द्दस घर में दुआ है त अल्लाह शई पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। आमीन। जिन मासूमन क़ुरान मजीद याद कयो आहे, अल्लाह शई उन्हनि जी मेहनत खे क़बूल फरमाए। आमीन। जिन उस्तादन मेहनत करे उन्हनि खे क़ुरान याद करायो आहे, अल्लाह शई उन्हनि उस्तादन जी मेहनत खे बि क़बूल फरमाए। आमीन। ऐं जिन मदरसे जो एहतमाम इंतज़ाम संभालियो आहे, अल्लाह शई उनजे इन एहतमाम ऐं इंतज़ाम खे बि क़बूल फरमाए। आमीन। ऐं जिन वालिदैन पंहिंजे औलाद के कुरान जी तालीम जे लाइ वक़फ़ कयो, अल्लाह शई उन्हनि जी इन कुर्बानी खे बि क़बूल फरमाए। जेके साथी पंहिंजो कमकार सीड़ाए करे कुरान जी हिन महफ़िल में शरीक थिया आहिनि, अल्लाह शई सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमाए। अवां जो अचण, ॿुधण ऐं मूं गुनहगार जो ॿुधाइण अल्लाह शई पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं आख़िरत में निजात जो ज़रियो बणाए। ऐं हिन मदरसे जे मोहतमिम भाई मुजीबुर रहमान साहब जी जेका वालदा है उहा हिन दुनिया के छॾे वई आहे, अल्लाह शई उनजी बख़्शिश फरमाए। आमीन। जेको भी मदरसे जो एहतमाम इंतज़ाम थी रहियो आहे, अल्लाह शई इन जो सवाब उनजी वालदा जे रूह ताईं पहुचाए, उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। क़ुरान मजीद जिन मासूमन याद कयो आहे, तहां अंदाज़ो हणो उलमा खां तहां बार बार ॿुधो आहे त जेको क़ुरान जो हिकिड़ो अखर पढ़े 10 नेकियूं, 10 गुनाह माफ़, 10 दर्जा बुलंद। अलहम्द में अखर घणा आहिनि? अलिफ 1, लाम 2, हा 3, मीम 4, दाल 5। अलहम्दु एतिरो रुगो पढ़ी त 10 हिक हिक अखर ते 10 नेकियूं। नेकियूं घणियूं थियूं? ॻाल्हायो बाबा। 50। गुनाह घणा माफ़ थिया? 50। दर्जा घणा बुलंद थिया? 50। रुगो अलहम्दु पढ़ी। पर हे सॼो क़ुरान जे पढ़जे त इन में केॾियूं नेकियूं थी वेंदियूं? हा बाबा, केॾा गुनाह माफ़ थींदा ऐं केॾा दर्जा बुलंद थींदा। अञा थोड़ो गौर कयो, अञा थोड़ो गौर कयो त जिन क़ुरान मजीद खे याद कयो, उन हाफ़िज़, उन मासूम हिक हिक आयत के केतिरा भेरा ॾिना हूंदा? तॾहिं त याद थई हूंदी। हिक हिक आयत के उन केतिरा भेरा ॾिना हूंदा ऐं जेतिरा उन भेरा ॾिना हूंदा, ओतिरो उन जे आमाल नामन में नेकिन जो इज़ाफ़ो थियो। आहे या न? वॾी खुशनसीबी आहे। क़ुरान जहिड़ी दौलत जेका आहे, इहा वॾी खुशनसीबी आहे। वॾो खुशनसीब आहे उहो माण्हू जंहिंजी औलाद क़ुरान जी हाफ़िज़ बणिजे। जंहिं माण्हू पंहिंजी औलाद खे क़ुरान यादि करायो, इहो माण्हू वॾो खुशनसीब आहे, वॾो भागन वारो माण्हू आहे। हे क़ुरान जी दौलत तव्हां इनखे मामूली न सम्झो। कंहिंखे काविश अख़बार त हथ में पकड़ायो, पढ़ंदो बि वेंदो, सम्झंदो बि वेंदो, पर यादि नथो करे सघे। पर हे 30 सिपारा नंढड़ो ॿार, उनखे तव्हां जेकॾहिं 2-3 हज़ार ॾेई 2-3 सौदा ॿुधायो त उहो ॻाल्हि विसरी वेंदे। पर हे क़ुरान सॼो उनखे ज़ेर ज़बर सां यादि आहे। इहो अल्लाह जो फज़ल आहे। छा आहे बाबा? अल्लाह जो फज़ल आहे। क़ुरान मजीद वॾी बरकत आहे, वॾी रहमत आहे।
असां वटि क़ुरान जी तालीम के घटि समझो थो वञे। जेको माण्हू कुझु कारोबार में वधियो न, उन जा ॿार मदरसे में न वेंदा, उन जा यूनिवर्सिटियुनि में, स्कूलनि में, प्राइवेट स्कूलनि में जाते वॾियूं वॾियूं फीसूं अदा कंदा, पर क़ुरान न पढ़ाईंदा। क़ुरान ग़रीबनि जा ॿार पढ़ंदा। इन जे करे अल्लाह साईं जेकॾहिं तव्हांखे ॾिनो आहे, तव्हांखे अल्लाह साईं दौलत सां कुशादगी सां नवाज़ियो आहे, त तव्हां पंहिंजी औलाद खे क़ुरान जी तालीम खां हटायो न। हिन मदरसे जे अंदरि तव्हां चइनी पासनि ॾे ॾिसो, जेका बि शइ आहे इहा सभु जो सभु क़ुरान पढ़ण वारनि जे लाइ। पको फिरे थो, क़ुरान पढ़ण वारनि जे लाइ। लाइट ॿरे थी, क़ुरान पढ़ण वारनि जे लाइ। क़ौम सॼी ख़िदमत करे थी, त हे मदरसो, हे इदारो, इहो क़ुरान पढ़ण वारनि जे लाइ आहे। अल्लाह साईं तव्हांजो एॾो शान कयो आहे, एॾो शान कयो आहे। बाज़ार में अटो जेॾो बि महांगो थिए, हिते ढो करे खाईंदा। दाल जेॾी बि महांगी थिए, तालिबनि जो वॾो भरबो दाल आहे या न आहे? चांवर हेठि थियनि मथे थियनि, हे ढो करे मांगे खाईंदा। इहो अल्लाह जे तरफ़ां फज़ल आहे। इन जे करे क़ुरान मजीद वारनि जी हिन दुनिया में भी इज्जत आहे, आख़िरत में भी इज्जत आहे। पैसा ॾेई करे तव्हां जेतिरियूं बि डिग्रियूं हासिल कयो, जेतिरियूं बि हासिल कयो, जेतिरियूं बि हासिल कयो, वॾो ऑफिसर बणायो पंहिंजे पुट खे, मौत आयो, सभु डिग्रियूं मिटीअ में मिली वई। पर हे अल्लाह सी क़ुरान मजीद केॾो सस्तो कयो आहे, बग़ैर फीस जे, बग़ैर तनख़्वाह जे, बग़ैर कंहिं मुआवज़े जे। मदरसनि वारा सॾनि था वेठा, औलाद मोकिलियो, पढ़ाईंदासीं असां, मानी बि खाराईंदासीं, कपिड़ा बि ॾींदासीं, ख़र्ची बि ॾींदासीं, रिहाइश बि ॾींदासीं, सार संभाल बि लहंदासीं, रुॻो तव्हां ॿार मोकिलियो, असां क़ुरान पढ़ायूं। ऐं क़ुरान पढ़ी करे जेका डिग्री मिली, उहा डिग्री कॾहिं बि ख़तम न थींदी। माण्हू हिन दुनिया में आहे त हाफ़िज़ आहे, जे क़बर में आहे बि हाफ़िज़ आहे, जे हशर में उथंदो बि हाफ़िज़ उथंदो। इन जे करे पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो। अब पढ़ाईंदो न पढ़ाईंदो? शादी पढ़ाईंदो? इहो अल्लाह साईं जो एहसान आहे, जो अल्लाह साईं क़ुरान खे सस्तो कयो आहे। वइन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा, अल्लाह जो नेमतूं तव्हां ॻणींदो त ॻणे न सघंदो। रब एॾो रहीम आहे, एॾो करीम आहे, जेका शइ जेतिरी वधीक ज़रूरी आहे, अल्लाह साईं उनखे ओतिरो वधीक सस्तो कयो। तव्हां ॾिसो, हे क़ुरान जी जेकॾहिं फीस हुजे हा न, वॾा वॾा तव्हांखे पैसा ॾियणा पवनि हा, क़यामत जे ॾींहुं हर कोई बीहे हा, ग़रीब माण्हू उथी बीहनि हा, साईं असांखे ताक़त न ही, न त असां बि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो आहे। पर अल्लाह साईं क़ुरान एॾो सस्तो कयो आहे, एॾो सस्तो कयो आहे, जो हाणे क़यामत में को ईअं न चई सघंदो त रब मां ग़रीब हुयुसि, बच्चनि खे क़ुरान कीअं पढ़ाया। इहो अल्लाह साईं इहो बहानो ख़त्म कयो आहे। पर पोइ बि असां बच्चनि खे क़ुरान न पढ़ायूं त इहा असांजी बदकिस्मती आहे। इन जे करे पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बणाईंदो। जेको क़ुरान जो हाफ़िज़ थी वञे, क़यामत जे ॾींहुं उहे घणा माण्हू जन्नत में वेठी, 10 माण्हू जन्नत में, क़ुरान जो जेको हाफ़िज़ थी वञे। हा, असां वटि जलसो थींदो आहे, जंहिं वटि पास हूंदी न, माण्हू सॼो साल हुन सां दोस्ती रहाईंदो, यार हे पास ॾींदो आहे, 2-3 पासूं मिलंदियूं। पर जेके क़ुरान जा हाफ़िज़ थी वञनि, उहे क़यामत जे ॾींहुं 10 माण्हू जन्नत में वेठी, 10 माण्हू जन्नत में वेठी, 10 माण्हू जन्नत में वेठी। जेको पंहिंजी औलाद खे, हिकिड़ा त अहिड़ा आहिनि जिन खे अल्लाह साईं 8 पुट ॾिना, पर 8 ई क़ुरान जा हाफ़िज़। रब जंहिंखे नवाज़ियो आहे, ईअं बि नवाज़ियो। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जिन खे अल्लाह साईं सभु कुझु ॾिनो आहे, पर उन जा पुट क़ुरान नाज़रा बि नथा पढ़ी सघनि। असां वटि क़ुरान जे तालीम जी अहमियत दिलनि में न आहे। कंहिं महिल हीअं कंदासीं, पुट खे मोकिलींदा, स्कूल नथो पढ़े, फलाणी जाते मोकिलींदा, नथो पढ़े, हेॾे बि नथो पढ़े, अकुल कम नथो करे, दिमाग़ सही न अथसि, माज़ूर आहे, मोचारो आहे, दर्जी वटि छॾियोसीं, उते बि नथो हली सघे, दुकान वटि बीहारियोसीं, उते बि कम न, हाणे मदरसे में क़ुरान जे करे छॾियो आहे। माना दिल जे अंदरि इहा आहे त जेको मुंहिंजो पुट नाकारा मो नाकारा आहे, उहो मां क़ुरान जे खाते ॾियां थो। इहा क़ुरान जी बेक़दरी आहे, नाक़दरी आहे। जेको होशियार आहे उनखे दुनिया जे गॾु लाहियो, ऐं जेको जॾड़ो आहे, माज़ूर आहे, उनखे क़ुरान जी तालीम जे हवाले कयो।
या नाकदरी आहे। अल्लाह से असां खे नाकदरी को बचाए। कुरान मजीद हिकड़ा त एड़ा इलाका आहिनि जिते माण्हू तड़पण था त कोई असां खे कुरान पढ़ाइण वारो हिते हुजे। हिते कोई अचे हाफ़िज़ जेको सबक ॾे असां खे, उते उन्हनि खे हाफ़िज़ नथो मिले। पर तहां केॾा भागन वारा हो जो तहां जे पाड़े में तहां जे घर सां गॾु मदरसो आहे, दर दर सां ई अज़ान जो आवाज़ घर में पहुचे, उतो माण्हू मस्जिद में अची वञे, पोइ बि असां हिन इदारे मां फ़ाइदो न वठूं। इन जे करे अॼु खां बाद में इहो अहद कयो असां पंहिंजी औलाद खे क़ुरान जो हाफ़िज़ बणाईंदा। आवाज़ खे क़ुरान पढ़ाईंदा, हथ मत कयो बचनि खे। क़ुरान मजीद जी हिक आयत बि तवज्जो सां वेही करे जेको माण्हू सम्झंदो, सॼी राति तहज्जुद पढ़ण खां वधीक सवाबु। इन जे करे मां जेका आयत पढ़ी आहे उन आयत ते चंद ॻाल्हियूं तव्हां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। अवां जी तवज्जो मूॾे हूंदी त ॻाल्हि आसानी सां सम्झ में अची वेंदी। 28 सिपारो आहे, सूरे हश्र आहे। अल्लाह से कुरान मजीद में फरमायो आहे, सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। जमीन आसमान में जेका भी शय आहे उहा सभु अल्लाह जी तस्बीह बयान करे। जमीन आसमान जे विच में जेका भी शय आहे उहा अल्लाह जी तस्बीह, अल्लाह जी पाकाई बयान करे थी, अल्लाह जो जिक्र करे थी। असां खे ॿुधण में अचे न अचे, कुरान चवे थो त हर शइ अल्लाह जी तस्बीह बयान करे थी। वण हुजे, पत्थर हुजे, भितर हुजे, परिंदो हुजे, दरिंदो हुजे, जानवर हुजे, कखपन हुजे, जेका भी शय अल्लाह जो जिक्र करे। वहुवल अजीजुल हकीम, वो अल्लाह जबरदस्त ऐं हिकमत वारो, वो अल्लाह जबरदस्त ऐं हिकमत वारो आहे। हुवल्लज़ी अखरजल लज़ीन कफरू मिन अहलिल किताब मिन दियारिहिम लिअव्वलिल हश्र। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के पाक खां हिजरत करे मदीने आया, तो मदीने में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंमहिल आया त मदीने में जेके यहूदी रहंदा हुआ उन्हनि सां नबी साईं मुआहिदो कयो। छा कयो बाबा? मुआहिदो कयो। उहो मुआहिदो इहो हो, तहां जे खिलाफ कोई भी हमलो करे त असां मुसलमान उन्हनि जो साथ न ॾींदासीं, ऐं असां जे मथां कोई हमलो करे त तहां यहूदी उन्हनि जो साथ न ॾिजो। पाण में मुआहिदो तय थी, असां भी मदीने में, तहां भी मदीने में। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं यहूदियुनि सां मुआहिदो कयो त यहूदियुनि बार बार मुआहिदे जी भनकड़ी कई। यहूदियुनि जो सरदार हो काब बिन अशरफ, वो इलाही पंहिंजा साथी वठी करे मक्के पाक वियो, कुरैश सां वञी मिलियो, मुशरिकीन सां मिलियो, उन्हनि खे उभारी, तहां हिम्मत कयो, एॾो तहां अचो, एॾो असां वेठा आहियूं, हिननि खे असां ख़तम करे छॾींदासीं। हे हिजरत करे असां ॾे आया आहिनि, पर तहां बि एॾो अचो, असां हेॾो वारो वारो कयूं था, हिननि मुसलमाननि खे हिते ख़तम कंदासीं। हालांकि हेॾो मुआहिदो थियल आहे नबी साईं सां त हिक ॿिए जे खिलाफ कंहिंजी मदद न कंदासीं, पर काब बिन अशरफ मुआहिदे जी भनकड़ी करे ओ मक्के में पंधु करे कुरैशियुनि सां वञी मिलियो, चई तहां एॾो हिम्मत कयो, हेॾो असां आहियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई त काब बिन अशरफ जो नबी साईं कमु पूरो कराए छॾियो, ख़तम। सहाबी सगोरो उन जी ड्यूटी लगी, उन्हनि खे ख़तम कयो। हलंदे हलंदे वरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ा माण्हू आया, उन्हनि नबी साईं खे अची करे चयो त साईं असांजे इलाके में क़ुरान पढ़ाइण वारनि जी वॾी ज़रूरत आहे, असांखे क़ुरान जा हाफ़िज़ ऐं कारी ॾियो त असां पंहिंजनि इलाक़नि में ओॾे वञी क़ुरान जी तालीम आम कयूं। हाणे इहे जेके नबी साईं खां इहे हाफ़िज़ वठण आया, इहे हुया मुनाफ़िक़। केरु हुया बाबा? मुनाफिक। हा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70 सहाबा कुरान जा कारी चूंडे उन्हनि जे हवाले कया, चूंडे करे उन्हनि जे हवाले कया। हाणे हे मुनाफिक नबी से को 70 कारी वठण आया ऐं रस्ते ते पंहिंजा माण्हू बिहारे आया त जीअं असां हिननि हाफ़िज़नि खे वठी अचूं, हिते पहुचूं, तव्हां हमलो करे हिननि सभिनी खे ख़तम कयो। इहा साज़िश ठाहे आया, नबी से को हाफ़िज़ वठी विया रस्ते ते, ऐं जीअं रस्ते ते पहुता
उन्हनि जे मथां हमलो थियो ऐं तक़रीबन सिवाय हिकु ॿ सहाबनि जे सभु सहाबी शहीद थी विया। पतो पियो त गैब जो इल्मु कंहिं वटि आहे। जे नबी साईं खे गैब जो इल्मु हुजे हा त पोइ नबी साईं इन्हनि खे क़ुरान जा कारी ॾे हा। वो तो नबी से फरमायन हाथ ते अॻिते वञी हे साध जे ठाहे आया आहिनि। पतो पियो त गैब जो इल्मु अल्लाह वटि, अल्लाह को सवा ॿियो कंहिंखे गैब जो इल्मु नाहे। पोइ हिकु ॿ सहाबी बचा उतां उहे वापसि थिया जिनजे आॾो 69 साथी अॻियों ज़िबह थियनि। उनजे खून जी गर्मी छा हूंदी जेकॾहिं कंहिंजे आॾो हिन दौर में बि 2, 3, 4 खून अॻियों साम्हूं थी वञनि त दिमाग़ कम न कंदो। पर जंहिंजे आॾो 69 साथी ज़िबह थी वञनि उनजे खून जी गर्मी जो आलम छा हूंदो। उहो सहाबी जीअं वापसि अचे पियो अॻियों हिकु वधि यहूदी बीठो हणी धक उन्हनि खे मारे विधई। यहूदियुनि खे मारे विधई। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो कयो त इन्हनि जी जेका खून बहा असां ॾींदासीं। पोइ नबी साईं खून बहा जे लाइ चंदो गॾु कनि पिया। चंदो गॾु कंदे कंदे पोइ कबीला बनु नज़ीर यहूदन जो कबीलो जंहिंसां नबी साईं जो मुआहिदो थियल हो उन्हनि वटि बि नबी साईं आया त तव्हांजो बि असां सां मुआहिदो थियल आहे इन जे करे तव्हां बि इन में चंदो ॾियो। पोइ उन्हनि यहूदियुनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु दीवार जे हेठों विहारियो। चइसि तव्हां हिते वेहो असां सॼे ॻोठ मां चंदो करे मोटी अची तव्हांखे ॾियूं था। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीवार जे हेठों वेठा। हे यहूदी अलॻि थी इन्हनि पाण में मशवरो कयो। मशवरो इहो कयूं त वॾो सुनहरी मौक़ियो आहे। हे मोहम्मद हिते वेठो आहे असां पोयों दीवार जे पोयों वञी वॾो पत्थर खणी हीअं मथां छॾियो कम ई त पूरो थी वियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि त हू चंदो गॾु कनि था। हिननि बाद में हेॾो वञी वॾो पत्थर खणी दीवार जे मथां खणी आया मथां। नबी साईं वेठा आहिनि छा गैब जो इल्मु हुजे त नबी साईं उथनि न कंहिंजे अचण जो इंतज़ार न कनि न इतला जो इंतज़ार न हुजे न उथी पवनि न। नबी साईं वेठा आहिनि उते ई पत्थर खणी आया मथे खणी आया। अल्लाह साईं हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो। जिब्राइल जी रब जलील वञ महबूब खे वञी ॿुधा हितां उथ मथां हीअं साज़िश करे ऐं तोखे नुक़सान पुॼाइण चाहिनि था। हज़रत जिब्रील जीअं आया नबी साईं खे ॾिसियो त नबी साईं उथी हितां निकिरी विया। निकिरी करे ऐलान कयूं त हाणे इहे यहूदी बार बार मुआहिदे जी भनकड़ी कनि पिया। हालांकि मुआहिदो नबी साईं सां थियल आहे भनकड़ी कनि पिया। पोइ नबी साईं ऐलान कयो चयूं 10 ॾींहं मां तव्हांखे ॾियां थो 10 ॾींहंनि खां बाद में को यहूदी मदीने में नज़र न अचे। को यहूदी मदीने में नज़र न अचे। नबी साईं हीअं जो ऐलान कयो त मदीने में अब्दुल्ला बिन उबई रईसुल मुनाफिकीन वारो वारो करे भॼी वञी यहूदियुनि सां मिलियो। चई मतां तव्हां निकिता हुए तो छा कंदो हे मोहम्मद हे सहाबा छा कंदा मतां तव्हां निकिता हो मूंसां गॾु 2000 जो लश्कर आहे असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हांजे ॾुख सुख में असां तव्हांजो साथ ॾींदासीं पाण में इत्तेहाद कयूं। मुनाफिकनि हिननि खे टीकरूं ॾिनियूं। यहूदी बि भूखजी विया त वाकई हे 2000 माण्हू इहे कुझु असां कुझु हे पाण में गॾिजी वेंदासीं छा कंदा असांखे। पोइ ऐलान कयूं नबी साईं खे पैगाम मोकिलियूं त जेको तोखे करिणो आहे उहो करो असां मदीनो न छॾींदासीं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबनि समेत उन्हनि जे किले जो उन जे इलाके जो घेराव कयो। यहूदियुनि जो घेराव थी वियो। नबी साईं बि उन में घेराव में ॿाहिरियों ऐं सहाबा बि हुया। पोइ यहूदियुनि जा खजनि जा बाग हुआ। उन्हनि खजनि जे बागनि खे सहाबनि कुझु खजूं कटियूं। यहूदियुनि जो खजूं आहिनि यहूदियुनि जो बाग आहे उनखे कटियूं। कुझु खजनि खे बाहियूं ॾिनो सहाबनि ऐं के सहाबा अहिड़ा हुआ जेके चवनि पिया न कटिजे बि न बाहि बि न ॾिजे छो त इहे वरी गनीमत में मिलंदियूं त वरी मुस्लमाननि खे न खामखा ज़ाया छो कयो। पोइ हिकिड़नि हीअं कयो हिकिड़नि हीअं कयो। पोइ जिन खजनि खे कटियो साड़ियो उन्हनि सहाबनि ते यहूदियुनि वॾा एतिराज़ कया। चयो हे त इस्लाम जा दावेदार सॾाइनि था हे कटिनि था खजूं
ये बाग कटन था, ये तो फसाद है, चाहे फसाद है तो फसाद फैलान था, यो तो जाहिर तौर फसाद है। ये सहाबन ते एतराज कयो, जने सहाबन ते यहूदन एतराज कयो त अल्लाह से सहाबा जे पारों थी उन्हनि के जवाब ॾिनो। सुभान अल्लाह। एतराज सहाबा ते थियो, जवाब अल्लाह से ॾिनो। हाणे समझो, हुवल्लज़ी अख़रजल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब मिन दियारिहिम लिअव्वलिल हश्र। अल्लाह से फरमायो त उहो रब आहे, उहो अल्लाह आहे जे कढियो अहले किताब मजो जेके काफ़िर आहिनि यहूदी, उन्हनि खे उन्हनि जे घरनि मजो लिअव्वलिल हश्र, पहिरीं निकाली। लिअव्वलिल हश्र माना पहिरीं निकाली। पहिरीं निकाली इशारो ॾे थी त माना ॿियो दफ़ो बि निकाली इन्हनि खे मिलंदी, नथा सम्झो। पहिरीं निकाली जे मौलूद आई, मौलूद पढ़ण महिल चवंदो आहे न पहिरियों हम्द थींदो, इहो इशारो हूंदो आहे त बाद में बि कुझु थींदो। पहिरियों हम्द थींदो त माना पोयों बि कुझु थींदो, नात थींदी, नज़म थींदी, पहिरियों हम्द थींदो। इहो पहिरियों ॾसे थो त पोयों बि कासे आहे। अल्लाह से फरमायो ले अव्वलिल हश्र माना पहिरीं निकाली इहा है, माना ॿी निकाली बि थींदी न, ॿी निकाली बि थींदी। ऐं इहो इशारो आहे ऐं वाकई ॿी निकाली थई। यहूदन खे ॿ निकालियूं मिलियूं, हिकु निकाली हुजूर अलैहिस्सलाम जे दौर में जेका मदीने खां आई, ऐं ॿी निकाली हज़रत फारूक आज़म जे दौर में आई जेका जज़ीरा अरब खां निकाली। सुभान अल्लाह। हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में जेका यहूदन के निकाली आई, उन्हें भी अल्लाह से इशारो ॾिनो। हुवल्लज़ी अख़रजल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब मिन दियारिहिम लिअव्वलिल हश्र मा ज़ननतुम अन यख़रुजू। अल्लाह से फरमायो तहां गुमान न पिया कयो जो इहे निकरंदा, हे वरी निकरंदा। यहूदी हेॾो राज उन्हनि जो, हेॾो ठठ ठांगर, हेॾा कोट बंगला महलात, इहे हितों निकरंदा मदीने को। मा ज़ननतुम अन यख़रुजू, तहां गुमान न पिया कयो जो हे निकरंदा। तहांखे इहो गुमान ई न हो त हे बि निकरंदा, हे मदीनो छॾींदा। सब कुछ इन्हनि जो मिल्कियत, बाग बंगला, सॼो तर घर इन्हनि जो मदीने में आहे, हे वरी मदीने मां निकरंदा। मा ज़ननतुम अन यख़रुजू, तहां गुमान न पिया कयो जो हे निकरंदा। वज़न्नु अन्नहुम मानिअतुहुम हुसूनुहुम मिनल्लाह, ऐं उहे यहूदी पाण बि गुमान कनि पिया त उन्हनि जा कोट बंगला अल्लाह खां बचाईंदा। कोट बंगला महलात मिल्कियत बाग ये अल्लाह को बचाईंदा, अल्लाह जे पकड़ को बचाईंदा। पर अल्लाह से फरमायो फअताहुमुल्लाहु मिन हैथु लम यहतसिबू, तो अल्लाह से उन्हनि खे उन पासे को पकड़ कई जो उन्हनि जो वहमो गुमान बि न हो। रब उन्हनि खे ओॾो पकड़ो जेको अल्लाह जी मुखालिफत करे, अल्लाह जे रसूल जी मुखालिफत करे, दीन जे टक्कर में अचे ऐं तकब्बुर में अची करे चोटी ठाहे, रब उनखे ओड़े पासे को पकड़ींदो आहे जंहिं पासे जो उनजो वहमो गुमान बि न हो। अल्लाह से फरमायो फअताहुमुल्लाहु मिन हैथु लम यहतसिबू, अल्लाह से उन्हनि खे उन पासे को पकड़ कई जंहिं पासे जो उन्हनि जो गुमान बि न हो। सहाबिन जो घेराव कयो, उन्हनि जा बाग साड़ियूं, बाग कटियूं। हाणे यहूदी ॾिसनि पिया त हे मुनाफ़िक जो चई विया हा त असां तव्हां सां गॾु आहियूं, मुनाफ़िक जो असांखे टीकरूं ॾेई विया हा, उहे काॾे विया? हे बाग कटिजी विया, हे खजूं सड़ी वयूं, हे असांजो बाग ख़त्म हो, ख़त्म, घेराव तंग थी वियो, हेॾा ॾींहं गुज़री विया, अञा मुनाफ़िक न आया। तंहिंजो मतिलबु इहो आहे त इहे मिड़ई हवाल आहे, असांजो इहे साथ न ॾींदा। बेली हाणे घणो न बीहूं, हाणे असां जेको आहे हथ मथे कयूं त असां जीअं नबी साईं ऐलान कयो हो त निकिरो असां वटि नेकाली क़बूल कयूं। सहाबा जो रोब उन्हनि जे दिलनि में वेही रही। अल्लाह से फरमायो वक़ज़फ़ फ़ी क़ुलूबिहिमुर रुअब, अल्लाह से दिलनि में सहाबा जो रोब, सहाबा जो रोब, यहूदन जे दिलनि में सहाबा जो रोब विधो। हाणे ॾिसो धुरियूं ॿ आहिनि, हिकिड़े पासे ॾऊं यहूदी हिन ॿिए पासे ॾऊं नबी साईं आहे, धुरियूं ॿ आहिनि। हाणे सहाबा कंहिंजे पासे ॾऊं आहे?
हलायो नबी साईं जे पासे न हाल सहाबा के पासे न वहा नबी साईं जे पासे न वहा तो यहूदन दी जेका सहाबा दुश्मनी आ इहो नबी साईं जे करे आ हजरत अबू बकर सिद्दीक जे लाए नफरत यहूदन जे सीनन में जेका मौजूद आ या उन महल को वठी आ जे महल को वठी हजरत अबू बकर सिद्दीक नबी साईं सां गॾिजी करे उन्हनि जो मुक़ाबलो कयो ये जेका हजरत अबू बकर जो साड़ हजरत उमर जो साड़ हजरत उस्मान जो साड़ माण्हुनि में अॼु ॾींहुं बि नज़र अचेव थो न इहो उन्हनि यहूदन जी औलाद जंहिंजे अबनि ॾाॾनि खे डुकायो तो कढियो हुयो त उन्हनि जी औलाद उन्हनि सहाबनि जे लाइ दिलियूं कीअं खोली साड़ असल उहो आहे छो त उहे सहाबा नबी साईं सां गॾिजी उन्हनि जो मुक़ाबलो कयो तो हाणे साड़ उहो आहे पोइ बहाना हाणे था ठहनि बाग़े फतक खसब करे विया खिलाफ़त अंधा हो पाण में गॾु बीठा आहिनि अली साईं उन्हनि सां गॾु बीठो आहे हज़रत हसन हुसैन उनजे पोयों निमाज़ूं पढ़नि था असल हिन खे पेट में सूर उहो आहे जेको सहाबिन हुजूर सां गॾिजी हिननि जो मोकारो कयो इलाही जंगनि में हिननि खे शिकस्त ॾिनी हुई अल्लाह से फरमायो वक़ज़फ़ फ़ी क़ुलूबिहिम अर्रुअब अल्लाह सही उन्हनि जे दिलनि में सहाबा जो रोब विधो पोइ नबी सही इहो ऐलान कयो हो त पंहिंजे घरनि मंझों जेका बि शइ तव्हां खणी सघो था उहा तव्हांखे इजाज़त आहे उहा खणो पर 10 ॾींहंनि खां बाद में हिते को बि नज़र न अचे हाणे जॾहिं इजाज़त मिली पोइ छा कनि महल ठहिया पिया आहिनि वॾा बंगला ठहिया पिया आहिनि वॾा कोट किला माड़ियूं पंहिंजनि हथनि सां उहो घर ड्राहिण शुरू कयूं त को अलमारी को चौकाट को दर को कुंडो को कड़ो पटन पिया खणनि पिया पोइ अल्लाह से कुरान में उनजो नक्शो हीअं बयान फरमायो आहे फरमायो युखरिबून बुयूतहुम बिअयदीहिम पंहिंजनि हथनि सां पंहिंजे घरनि खे वीरान कनि पिया इहो रब आहे पहिरियों नबी सां टकराव में हा वॾे तकब्बुर में हा रब अहिड़ो इन्हनि ते अज़ाब नाज़िल कयो अहिड़ी पकड़ कई जो पंहिंजनि हथनि सां पंहिंजा घर पाण ड्राहिनि पिया युखरिबून बुयूतहुम बिअयदीहिम व अयदिल मुमिनीन फ़अतबिरू या उलिल अबसार मोमिननि जे हथनि सां बि पंहिंजनि माना सहाबा बि उन्हनि जा घर ड्राहिनि पिया त जीअं उन्हनि खे साड़ थिए सड़नि हुजूर जा दुश्मन आहिनि अल्लाह जा दुश्मन आहिनि दीन जा दुश्मन आहिनि पोइ हे पाण बि ड्राहिनि पिया सहाबा बि ड्राहिनि पिया अल्लाह से फरमायो फ़अतबिरू या उलिल अबसार ओ अक़ल वारो इबरत हासिल कयो रब इहो तवज्जो रब जी मुखालिफत कई अल्लाह जे रसूल जी मुखालिफत कई उहो कॾहिं बि चैन सां वेही न रब एड़े पासे को पकड़ कंदो एड़े पासे को पकड़ कंदो जो उन्हनि जे वहम गुमान में न युखरिबून बुयूतहुम बिअयदीहिम पंहिंजनि हथनि सां पाण घर पिया ड्राहिनि हथ भी पंहिंजा घर भी पंहिंजा हथ भी पंहिंजा घर भी पंहिंजा हथ भी पंहिंजा सीना भी पंहिंजा युखरिबून बुयूतहुम बिअयदीहिम अल्लाह से फरमायो फ़अतबिरू या उलिल अबसार अक्ल वारो गौर कयो इबरत हासिल कयो इहो रब आहे हथ भी पंहिंजा सीनो भी पंहिंजा रब इन्हनि खे ख्वार कयो आहे इहे यहूदी आहिनि अल्लाह से फरमायो वलौला अन कतबल्लाहु अलैहिमुल जलाअ लअज़बहुम फिद दुनिया वलहुम फिल आखिरति अज़ाबुन नार जे इहे जेको अल्लाह से उन्हनि जे मथां जिलावत ने लिखी आहे जे उहा क़बूल न कनि त अल्लाह से उन्हनि खे दुनिया में भी अज़ाब ॾे आखिरत में भी अज़ाब ॾे हाणे इहा रुसवाई यहूदिन जी पहिरियों ठठ ठांगर हुयो पहिरियों वॾा बंगला कोट किला बागात वॾा जेके मिल्कियत वारा हुया पर वरी अहिड़ा ज़लील थिया जो सभु कुझु वियो बाग बि विया खजूं बि वियूं ठठ ठांगर बि वियो घर बि वियो सुकून बि वियो पंहिंजनि हथनि सां ड्राहिनि पिया इहा ज़िलत हिननि खे छाजे करे मिली अल्लाह से फरमायो ज़ालिक बिअन्नहुम शाक़ुल्लाह व रसूला इहो इन जे करे थियो जे इहे अल्लाह जा बि मुखालिफ थिया अल्लाह जे रसूल जा बि मुखालिफ अल्लाह जा मुखालिफ अल्लाह जे रसूल जा मुखालिफ पंहिंजनि हथनि सां पाण खे सम्झो था इहो अल्लाह जा मुखालिफ
अल्लाह जे रसूल जा मुखालिफ जेके थींदा उहे पंजन हथन सां पंहिंजा घर ड्राहींदा पंहिंजा सीना कुटींदा। अल्लाह से फरमायो ज़ालिक बिअन्नहुम शाक़ुल्लाह व रसूलहु व मन युशाक़िल्लाह फ़इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। ऐं जेको अल्लाह जी मुखालिफत कंदो बेशक अल्लाह जी पकड़ वॾी सख़्त आहे। अल्लाह जी पकड़ सख़्त आहे न बाबा, आहे या नाहे? हाणे जेको सहाबन खजूं कटियूं खजूं साड़ियूं पोइ यहूदी सहाबन ते एतराज़ शुरू कयो, ए इस्लाम जा दावेदार, हे पाण खे इस्लाम ते हलण वारो सम्झनि था, हे खजूं बाग कटनि था, इहो त वॾो फसाद आहे, इहो त वॾो जुर्म आहे, ज़ाहिर ज़हूर फसाद आहे। अल्लाह से इन जो जवाब ॾींदे फरमायो मा क़तअतुम मिन लीनतिन, लीनत चइबो आहे खचीअ जे वण खे, मा क़तअतुम मिन लीनतिन औ तरक्तुमूहा क़ाइमतन अला उसूलिहा फबिइज़्निल्लाह। अल्लाह से फरमायो जेके खजूं तहां कटियूं ऐं जिन खजन के तहां पंहिंजे पाड़ ते बीहण ॾिनो, ये ॿई कम मुंहिंजी मर्ज़ीअ सां थिया। सुभान अल्लाह, इज़्निल्लाह है बेशक। सहाबा ते एतराज़ थियो, जवाब कंहिं ॾिनो? अल्लाह। सहाबा ते एतराज़ थियो, जवाब कंहिं ॾिनो? अल्लाह। सहाबा ते एतराज़ थियो, जवाब कंहिं ॾिनो? मा क़तअतुम मिन लीनतिन औ तरक्तुमूहा क़ाइमतन अला उसूलिहा फबिइज़्निल्लाह व लियुख़ज़ियल फासिक़ीन। अल्लाह से इन जे करे इहो कयो ताकि उन्हनि खे रुसवाई थिए, फासिकन के अल्लाह से रुसवा करे। जेके सहाबा ते बक कन था उहे रुसवा थिन, रब जी मर्ज़ी आहे सहाबा ते कोई बक न करे, ऐं जेको बक करे उन जी रुसवाई थी वञे। को सहाबा जे खिलाफ वटसट कन था न, हे बागे फतक गसब करे विया, हे खिलाफत ते कब्जो करे विया, हे अम्मा फातिमा जे घर के बाहि ॾिनऊं, हे आल बैत ते ज़ुल्म कयो, सॼो कूड़ा, सॼो छा आहे? कूड़ा। असल इन्हनि जे सीननि में सहाबा जो साड़ आयो कान्हो, ओ अपन ॾाढनि समझो था। हज़रत अबू बकर जो साड़ सीने में कान्हो आयो, इहो अपन ॾाढनि आयो। हज़रत अबू बकर नबी साईं जो साथी बणजी करे इन्हनि जे अपन ॾाढनि सां विड़ियो। हज़रत उमर साईं नबी जो साथी बणजी करे उन्हनि जे अपन ॾाढनि सां विड़ियो। हज़रत उस्मान नबी जो साथी बणजी करे इन्हनि जे अपन ॾाढनि सां विड़ियो। पोइ हिननि जा बाबा ॾाॾा उहे सहाबनि जे हथों उन्हनि मोचड़ा खाधा, त हाणे हे त उन्हनि जी औलाद आहे न, हाणे इन्हनि खे साड़ उहो आहे। पोइ हिन दौर में जो ॻाल्हि कनि इहा चिटी त असल मसलो हे आहे त माण्हू अॼु बि पादर ठोकींदनि। पोइ इन जे करे मिलाई ॻाल्हि खे हीअं गोल मोल कनि था, बाहि उहा हे बहानो ॿियो था ॿुधाइनि, चवनि था साईं हज़रत अबू बकर अली साईं जो हक़ खाधो। अरे चंडा, पोइ अली साईं त गॾु बीठो अथनि, हक़ खाधो अथऊं अली साईं जो, अली साईं पोइ बि गॾु बीठो अथनि, बैयत बि करे थो, बचनि ते नाला बि रखे थो, पोइ निमाज़ बि पढ़े थो। हज़रत फातिमा ज़हरा पंहिंजी न्याणी हज़रत उमर खे निकाह में बि ॾे थी, उन खां बाद में हज़रत हसन हुसैन पोइ निमाज़ूं पढ़नि था, हज़रत उस्मान जे घर ते पहरो ॾियनि था। जे वाकई तुंहिंजी ॻाल्हि सची हुजे हा, इहे सहाबा कॾहिं बि उन्हनि सां गॾु न बीहनि हा, इहे गॾु बीठा आहिनि, तंहिंजो मतिलबु वक़्त वारो सूर को ॿियो आहे। हे सहाबा पाण में गॾु आहिनि, कोई ज़ुल्म काई ज्यादती न आहे। हज़रत अली जो सिद्दीक़ अकबर सां प्यार आहे, सिद्दीक़ अकबर जो हज़रत अली सां प्यार आहे। जिंदाबाद 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 जिंदाबाद। अब है कुरान मजीद किताबी शक्ल में आना, इहो कुरान जमा करण वाला केर आहिनि? सहाबा आहिनि। हिननि छा कयो त जिन कुरान मजीद जमा कयो उन्हनि जे मथां हिक जे मथां एतराज़ कयूं त जीअं उन्हनि जी हैसियत मजरू थी वञे त हिन कुरान ते यकीन ख़त्म। सम्झो था, इन्हनि जी इहा साज़िश आहे।
कुरान मजीद जमा करण जो मशवरो हजरत उमर ॾिनो, कुरान जमा करण जो हुकुम सिद्दीक़ अकबर ॾिनो, कुरान जमा हजरत ज़ैद बिन साबित कयो, लुगत कुरैश ते कुरान जमा हजरत उस्मान गनी कयो। इन्हनि सभिनी सहाबन कुरान जमा कयो, मेहनत कई, कोशिश कई, कुरान के किताबी शकल में आंदो। हे कुरान सच्चो आहे या नाहे? आहे। हाणे हे चवनि था त जिन कुरान जमा कयो उहे वॾा ज़ालिम हा, जिन कुरान लिखियो उहे दीन जा दुश्मन हा, जिन कुरान लिखियो उन्हनि खिलाफत गसब कई, जिन कुरान लिखियो उन्हनि खातून जन्नत जे घर के बाहि ॾिनी, जिन कुरान लिखियो उन्हनि नबी जे तरीक़े खे मटायो। माना छा था क़ौम खे ॿुधाइनि त जिन कुरान लिखियो उहे सचा न हा, वफ़ादार न हा, दीन जा हामी न हा, दीन जा दुश्मन हा। पोइ दीन जे दुश्मन जे को किताब जमा कयो हुजे उन ते एतमाद थी सघे थो? इहा ई वजह है जो अॼु ॾींहुं ताईं हिननि वटि कुरान जो हाफ़िज़ न आहे। हाफ़िज़ असां वटि तव्हां खोड़ दफ़ा ॿुधो आहे बाबा हे वाइज़ हर साल थिए थो, हिन साल 3 हाफ़िज़, 5 हाफ़िज़, वरी ॿिए साल 8 हाफ़िज़, 4 हाफ़िज़, 7 हाफ़िज़, इहे थियनि था न। हे नंढड़ो मदरसो आहे, मुख़्तसर तालिब आहिनि, हिकु ॿ उस्ताद आहिनि, साल में हर साल वाइज़ थिए थो, कोई न के हाफ़िज़ थियनि था 3-3, 4-4। ये तव्हांजी चौबास केॾा बाड़ा आहिनि। कॾहिं बि को ॿुधो अथव हाफ़िज़ थियो हुजे, को कुरान जो प्रोग्राम कयो हुजे? कॾहिं ॿुधो आहे त? कॾहिं बि न ॿुधो हूंदो। इन जे करे हे अल्लाह साईं असांखे हक़ वारो पासो ॾिनो, असांखे हक़ वारो पासो ॾिनो आहे। असां वटि नंढड़ो आहे। अवां काॾे वियो? तौहीद अहमद काॾे वियो? हा, ॿाहिरि हले वियो। एतिरो बेसमझा न वेठो बि न, पर बेसमझा कुरान सॼो यादि कयो। कुरान सॼो छा अथसि? यादि अथसि। नंढड़ो मासूम, उनखे पैसनि जी तस्वीर ॾियो त 2-3 दफ़ा भुलिजी वेंदो, गणे न सघंदो। पर कुरान सॼो पुछो यादि, 30 सिपारा यादि। नंढड़ो ॿार आहे, मासूम ॿार आहे, कुरान यादि आहे। ऐं हुननि ॾे तव्हां ॾिसो, वॾो पटको हुजेसि, वॾो जुबो हुजेसि, कुरान यादि न आहे। कुरान यादि असां वटि जेके नाबीना आहिनि बि कुरान जा हाफ़िज़, हा, जेके नाबीना आहिनि बि कुरान जा हाफ़िज़। हे ॾिसो तौहीद अहमद, हिनखे ॾिसो, हिन जी छा उमिरि आहे? अल्लाह से नज़रे बद को बचाए। हिन जी छा उमिरि आहे? कुरान यादि आहे, माशाअल्लाह, कुरान यादि आहे। केतिरो मासूम आहे। ऐं होॾे तव्हां ॾिसो वॾनि पटकनि जुबनि वारा, जेॾियूं बि ताहूं कनि इहे हक़ ते न आहिनि। जंहिं पासे ॾे कुरान आहे उहो मज़हब सचो आहे। सही आहे या ग़लति आहे? इहो मज़हब कुरान खां ख़ाली आहे, ख़ाली आहे, ख़ाली आहे, ख़ाली आहे, ख़ाली आहे। हेॾे कुरान आहे। हे पाण चवंदा आहिनि जाते कुरान उते अली, अल कुरान माल अली वल अली माल कुरान। जाते अली आहे उते कुरान आहे, जाते कुरान आहे उते अली आहे। मां इन रिवायत जे सिहत ऐं ज़ौफ़ ते बहस नथो कयां, पर इहा ॻाल्हि कयां थो जे ईअं मञो जाते कुरान उते अली, जाते अली उते कुरान। पोइ हाणे ॾिसो, अली त हिन दौर में कोन्हे, कुरान त आहे न। पोइ जाते कुरान आहे अली बि ओॾे आहे। कुरान ओॾे आया हेॾे ॻाल्हायो असां ॾे आहे न। कुरान कंहिं वटि आहे? असां वटि आहे न। पोइ अली साईं बि ॻाल्हायो त सही, अली साईं बि असां वटि आहे न। मां चवंदो आहियां त को हिकिड़ो अहिड़ो अमल ॾेखारियो जेको अली साईं जो हुजे ऐं असां वटि न हुजे, ऐं को हिकिड़ो अहिड़ो अमल ॾेखारियो जेको अली जो हुजे ऐं उन्हनि वटि हुजे। हिते हालत इहा लॻी पई आहे, जेको कुरान पढ़े, निमाज़ पढ़े, तस्बीह हथ में, रोज़ा रखे, दाढ़ी रखे, मथो ढकी घुमे, नज़रूं झुकाए, हेॾे होॾे न ॾिसे, अशराफ अखलाक सां बाकिरदार निमाज़ पढ़े, न न न न कटड़ो आहे। बाक़ी जेको भंग पिए, चरस पिए, जेको कुकड़ कच्छ में हुजनि, डंडे कुंडे जो घूंघट हुजे, हा हे मौलाई आहे। तव्हां दिलि ते हथ रखी ॿुधायो, अली साईं जो आशिक़ केरु आहे? डंडे कुंडे वारो या कुरान सुन्नत वारो? हा बाबा, हेॾे तव्हां अचो था, असां तव्हांखे छा था चऊं त कुरान बचनि खे पढ़ायो न। होॾे वञो तव्हांखे चवंदा निमाज़ में न पढ़ो, बदिरो हिकु दफ़ो मुंहुं मथो पिटो सभु गुनाह माफ़। हुननि वटि हिकिड़ो अक़ीदो आहे, अक़ीद आहे तीनत, वॾो मज़ेदार अक़ीदो, थका त न आहियो न? हिननि जे मज़हबी किताबनि में इहो अक़ीदो लिखियलु आहे हिकिड़ो त बाबा अलाह साईं जॾहिं इंसान ठाहे पियो न,
हिकड़ी पाक मिट्टी भी नापाक मिट्टी वो हे था चवंदी आहे पाक मिट्टी असां वारी ऐं नापाक मिट्टी या सुनन वारी ए किताबन में लिखियो तो नापाक मिट्टी सुनन वारी ही पाक मिट्टी असां वारी अल्लाह सही नापाक ऐं पाक मिट्टी के पाण में मिलाए 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 कुछ सुनी ठाई कुछ ट्रिकुंडा ठाई समझो था हाणे जेके सुनी ठया उहे भी पाक नापाक मिट्टी में मिली करे पो ठया ऐं जे हो ठया भी पाक ऐं नापाक मिट्टी में मिली करे ठया न वो हाणे था चवन त जेके असां को गुनाह था थियन असां खराब ना आहियूं सुनन वारी जेका नापाक मिट्टी असां में मिली आहे यार उन जे करे गुनाह ऐं सुन्नी जेके नेकियूं कनि था निमाज़ूं रोज़ा हज ज़कात खैरात तिलावत कनि था इहे पाण भला न आहिनि असां वारी मिट्टी ओॾे वई आहे जेका उन जे करे हाणे नतीजो छा निकिरंदो असां जेॾो बि गुनाह कयूं क़यामत जे ॾींहुं इहो अज़ाब सुननि खे थियणो आहे ऐं सुन्नी जेॾियूं बि नेकियूं कनि इहो सवाबु असांखे मिलंदो इन मज़हब में इन अक़ीदे छा सबक़ ॾिनो त जेको वणेव जेको थापियो तव्हांखे का झल ई न आहे न असां बि चऊं था त देरि न कयो तव्हां जेतिरा वणेव ओतिरा कयो मुंहुं असां पाण ॾींदासीं हराम खाओ कुता खाओ बिला खाओ कुआ खाओ सम्झो था गूं खाओ असां पाण ई मुंहुं ॾींदासीं छो त गुनाह असांखे थींदो न इहो बि को मज़हब आहे मुस्लमानो हक़ खे सुञाणो हक़ खे सुञाणो अली साईं मस्जिद सां क़ुरान सां तरावी सां निमाज़ुनि सां उनजी मोहब्बत ऐं उनजो सॼो तव्हां तौर तरीक़ो ॾिसो हे हालत आहे हे को मज़हब आहे न कलमो अली जे कलमे सां मिले न आज़ान अलीअ जी आज़ान सां मिले न निमाज़ अलीअ जी निमाज़ सां मिले इन जे करे इन्हनि जो अली साईं सां कोई तालुक़ नाहे पंजनि बच्चनि खे पिटको कराईंदो या क़ुरान पढ़ाईंदो पंजनि बच्चनि खे पिटको कराईंदो या क़ुरान पढ़ाईंदो ऐं जंहिंजे सीने में क़ुरान अची वञे अल्लाह साईं उन सीने खे इज़त वारो ऐं जेको क़ुरान जी नफ़रत सीने में आणींदो अल्लाह साईं उनखे हर साल मोचड़ाणे अञा बि नथा सम्झो युख़रिबून बुयूतहुम बिअयदीहिम पंहिंजनि हथनि सां पाण पंहिंजनि हथनि सां इन जे करे रमज़ान अचे थो पियो रमज़ान में तव्हां क़ुरान जी तिलावत जो एहतमाम कयो रोज़ा रखो ऐं तस्बीहात ऐं ज़िक्र अज़कार तहज्जुद इशराक ये इबादतूं कयो पंहिंजी आख़िरत ठाहियो पंहिंजनि बच्चनि खे निमाज़ जो पाबंद बणायो मदरसनि में छॾियो क़ुरान पढ़नि ऐं हिन फितने खां बचायो इन जो इस्लाम सां कोई ताल्लुक़ अल्लाह से को दुआ है अल्लाह से अवां सां सभिनी खे हक़ सच समझी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم إنك عفو كريم تحب العفو فاعف عنا يا غفور رب اغفر وارحم وأنت خير الراحمين اے मुंहिंजा अल्लाह जिन मासूमनि क़ुरान मजीद हिफ़्ज़ कयो आहे अल्लाह साईं उन्हनि जी महिनत खे क़बूल फरमा उस्तादनि जी महिनत खे क़बूल फरमा मुंतज़िमीन जी महिनत खे क़बूल फरमा जेके साथी दूर दराज खां सफ़र करे हिन महफ़िल में शरीक थिया आहिनि सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि शिफ़ाए कामिला आजिलो नसीब फरमा जेके परेशान आहिनि उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमा जिन जो जायज़ हाजात आहिनि ए मुंहिंजा अल्लाह पूरियो फरमा जेके कर्ज़दार आहिनि त कर्ज़ा दूर फरमा जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे नेक साले औलाद अता फरमा जेके मुसलमान मर्द औरतों हिन जहान खे छॾे चुका आहिनि सभिनी जी बख़्शिश फरमा बिलख़ुसूस मुजीबुर रहमान साहब जी वालदा जेका हिन जहान खे छॾे चुकी आहे अल्लाह साईं उनजी बि बख़्शिश फरमा जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा
ए मुझे मौला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोज़े अतहर ते बार बार हाजिरी नसीब फरमा, काबतुल्लाह जो बार बार तवाफ नसीब फरमा, बार बार हज उम्रे की तौफीक अता फरमा, क़यामत में कुर्ब मुस्तफ़ा नसीब फरमा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथन जो जामे कौसर नसीब फरमा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शफात नसीब फरमा, जेका जिंदगी गुनाहन में गुजरी या दरगुदर फरमा, जेका जिंदगी बाकी बची या जुर्रत गैरत हिम्मत इखलास सा मिशन सहाबा व मिशन अहले बैत कुर्बान करने की तौफीक अता फरमा, आखिर में मजेदार शहादत जो मौत नसीब फरमा, जबान कलम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद